अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। कुछ वक्त अग में असांजे सिंध जे माए नाज़ शाइर इस्लाम सैयद रफ़ीक अहमद शाह अमरोटी मुद्दतुल आली अल्लाह ताला उन्हनि जो उम्र इज़्ज़त में बरकत फरमाए। तमाम हिकिड़ो बेहतरीन शेर दिनों हुयूं, अल्लाह जे रज़ा ते राज़ी, मुंहिंजा ख़ुदा मां आहियां तुंहिंजी रज़ा में राज़ी, दुख में रखें या सुख में मां हर अता में राज़ी। उन में अजीब क़िस्म जूं साईं ॻाल्हियूं कयूं। हिकिड़ी ॻाल्हि उन में इहा बि हुई त सण बि ॾींहुं या अण बि, सण बि हुजे या अण बि मानी त मेहरबानी, सण बि हुजे या अण बि मानी त मेहरबानी, शरबत खां वध सवादी पाणीअ में आ रवानी, सरदई गरम घुलायल तुंहिंजी हवा में राज़ी, रब तुंहिंजे रज़ा में राज़ी, कुर्सी ॾींहुं बि राज़ी जेॾे तॾो बि राज़ी, नंढड़ो रखें बि राज़ी ठाहें वॾो बि राज़ी, दुख में रखें या सुख में हर हाल में राज़ी, अल्लाह जे रज़ा ते राज़ी। अॼोके दौर में लॉकडाउन के हवाले से इं खणी समझो तो हर शय मुंजमिद थी वही है। अल्लाह का दुआ था क्यों तो अल्लाह ताला इन मूज़ी मर्ज़ का इंसान ज़ात के महफूज फरमाइंदो, हुसन उम्मत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से अल्लाह ताला हिफाजत में रखंदो। असांजे पाकिस्तान के भी इन मूज़ी मर्ज़ का अल्लाह से महफूज फरमाइंदो। अजकल तमाम घणो आहे, सब मानू पांजे घरन में आहिन, छा माजरा आहे, छो थो थे, अल्लाह को दुआ था क्यों अल्लाह ताला इन का निजात अता फरमाए। इन हवाले से सैयद रफ़ीक अहमद शाह अमरोटी ही बेहतरीन हिकिड़ो अंदाज़ अपनायो आहे त हीअं बि सजण वाह वाह, हूअं बि सजण वाह वाह। असांखे पंहिंजो माहौल याद आहे त सुबुह जो नमाज़ पढ़ी करे सवेरे निकिरी वेंदासीं, नंढड़ा असांजा शायदि उहे निंड में हूंदा त असां निकिरी वेंदासीं, वरी रात जो देर से ईंदासीं, ॼण त उन्हनि खे वक़्तु कोन पियो मिले। अल्लाह ताला उन्हनि जे वक़्त जे लाइ वरी हे माहौल बणायो आहे, घर में वेठा आहियूं पंहिंजे बचड़नि सां बेहतरीन ॻाल्हियूं उहे जेके असां खां थी न पियूं सघनि। इन लॉकडाउन जे हवाले सां आराम ऐं सुकून बि नसीब थिए थो, अल्लाह जो नालो बि यादि अचे थो। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभु ई इन में फ़ाइदो वठंदा। लॉकडाउन हुजण बि असां पंहिंजे लाइ ईअं खणी सम्झो त मुसीबत ऐं वबा नथा सम्झूं, इन में भी अल्लाह जी हिकमत समायल आहे। जंहिंखे सैयद रफ़ीक अहमद शाह शेर में चयो त हीअं बि सजण वाह वाह, हूअं बि सजण वाह वाह। दिल घुरे थी तो वो शेर भी अवां खे ॿुधायां। घर में रखें या तर में, चाहे रखें सफर में, घर में रखें या तर में, चाहे रखें सफर में, हिं भी सजण आवाह वाह, हूं भी सजण आवाह वाह, हिं भी सजण आवाह वाह, हूं भी सजण आवाह वाह। घर में रखें या तर में, चाहे रखें सफर में, हिं भी सजण आवाह वाह, हूं भी सजण आवाह वाह, हिं भी सजण आवाह वाह, हूं भी सजण आवाह वाह। घर में सफर में साईं तुंहिंजो था खाऊं पीऊं, घर में सफर में साईं तुंहिंजो था खाऊं पीऊं, तुंहिंजे नवाज़िशन में था जाते ताते जीऊं, तुंहिंजे नवाज़िशन में जाते ताते जीऊं, उन बुख ऐं तुंहिंजी रोज़ी, उन बुख ऐं तुंहिंजी रोज़ी,
आहे नगर नगर में हिय भी सजन आवाह वाह भी सजन आवाह वाह हिय भी सजन आवाह वाह भी सजन आवाह वाह घर में रखें या तर में चाहे रखें सफर में हिय भी सजन आवाह वाह भी सजन आवाह वाह मसरूफ थी रहासूं हर रोज शब कमन में मसरूफ थी रहासूं हर रोज शब कमन में मौजूद तो असांखे अॼुकल रखो बचन में मौजूद तो असांखे अॼुकल रखो बचन में मौजूद तो असांखे मौजूद तो असांखे अॼुकल रखो बचन में जिन थे रखूं असां लई हर वक्त दी दुंदर में जिन थे रखूं असां लई हर वक्त दी दुंदर में हिय भी सजन आवाह वाह भी सजन आवाह वाह घर में रखें या तर में चाहे रखें सफर में हिय भी सजन आवाह वाह भी सजन आवाह वाह हिय भी सजन आवाह वाह भी सजन आवाह वाह घर के बनाए मस्जिदे तोखे पया सजऊं था बीमारिया वबा तोखे न पर छजऊं था घर के बनाए मस्जिदे तोखे पया सजऊं था बीमारिया वबा तोखे न पर छजऊं था मस्जिद में भी वञूं था कहीं पल झुकूं था घर में मस्जिद में भी वञूं था कहीं पल झुकूं था घर में हिय भी सजन आवाह वाह भी सजन आवाह वाह घर में रखें या तर में चाहे रखें सफर में हिय भी सजन आवाह वाह भी सजन आवाह वाह हिय भी सजन आवाह वाह भी सजन आवाह वाह हिन हाल में बि मालिक तुंहिंजो इहा सहारो हिन हाल में भी मालिक तुंहिंजो इहा सहारो जे ही वबा सज़ा इन खां ॾे छुटकारो हिन हाल में बि मालिक तुंहिंजो इहा सहारो जे ही वबा सज़ा इन खां ॾे छुटकारो सुख में बि मेहर तुंहिंजी दुख में बि रख नज़र में सुख में बि मेहर तुंहिंजी दुख में बि रख नज़र में हिय भी सजन आवाह वाह भी सजन आवाह वाह घर में रखें या तर में चाहे रखें सफर में हिय भी सजन आवाह वाह भी सजन आवाह वाह हिय भी सजन आवाह वाह भी सजन आवाह वाह बस हिकिड़ो गम रहे थो मको मदीनो सारे बस हिकिड़ो गम रहे थो मको मदीनो सारे आबाद घर ॾिसूं ॿई दिल खे रफ़ीक ठारे बस हिकिड़ो गम रहे थो मको मदीनो सारे
आबाद घर ॾिसूं बई दिल खे रफ़ीक ठारे माण्हू घुमन मदीनो काबे जेके पधर में माण्हू घुमन मदीनो काबे जेके पधर में हीअं भी सजण अवाह वाह हूं भी सजण अवाह वाह घर में रखें यतर में चाहे रखें सफर में हीअं भी सजण अवाह वाह हूं भी सजण अवाह वाह हीअं भी सजण अवाह वाह हूं भी सजण अवाह वाह घर में रखें यतर में घर में रखें यतर में चाहे रखें सफर में हीअं भी सजण अवाह वाह हूं भी सजण अवाह वाह हीअं भी सजण अवाह वाह हूं भी सजण अवाह